अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ टी सां मां यारहीं बख्श पंवर। सबका पहिरीं नज़र विझंदासीं अॼु जी अहम ख़बरुनि ते। मलीर कराची वाटर ऐं सेवरेज बोर्ड जे यूनाइटेड वर्कर्स यूनियन जे मरकज़ी अॻुवाणनि आल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन जे ऑनलाइन ट्रेज़री ज़रिए पघारूं ॾियण जे मुतालबे ते हिमायत कंदे 29 नवंबर ते कराची समेत सॼी सिंध में आफ़ीसनि जी तालाबंदी ऐं हड़ताल करण में अमली तौर शामिल थियण जो ऐलान कयो आहे। गुज़िरियल ॾींहुं अवामी प्रेस क्लब मलीर में यूनाइटेड वर्कर यूनियन जे सदर पुनल मंगसी, जनरल सेक्रेटरी इकराम खान, सीनियर नायब सदर ज़ैब चंद ऐं ॿियनि हंगामी कॉन्फ्रेंस खे ख़िताब में चयो त मकानी इदारनि जे मुलाज़िमनि खे पघारूं OZT ग्रांट तहत ॾिनियूं वञनि थियूं, जेके मकानी इदारनि जे अकाउंट में मुंतक़िल थियण में 8 खां 10 ॾींहं लॻी वञनि था, जंहिं करे देर सां पघारूं मिलण करे मुलाज़िमनि यूटिलिटी बिल, ॿारनि जूं फ़ियूं ऐं ॿियूं बकायूं देर सां अदा कनि था, जंहिं करे खेनि ॾंड बि अदा करणो पवे थो। हिननि चयो त मकानी इदारनि जा मुलाज़िम 5 सालनि ट्रेज़री ज़रिए पघारुनि जी अदायगी लाइ सरापा एहतिजाज बणियल आहिनि। इन सिलसिले में सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह भेरा हुकुम जारी करे समरी बि मंज़ूर कई आहे। इन बावजूदि मकानी मुलाज़िमनि खे ट्रेज़री ज़रिए पघारुनि जी अदायगी न करणु सरासर नाइंसाफ़ी आहे। हिननि मुतालबो कयो त 29 नवंबर खां अॻु ट्रेज़री ज़रिए पघारुनि जी अदायगी जो नोटिफिकेशन जारी कयो वञे। नज़रीन, नवाबशाह भरिसां लांडी स्टाफ खां 1.5 महीनो अॻु दुकान ते नामालूम हथियारबंदनि हथां खमिजी गुम थियल मज़दूर माजिद कीरियो जे वारसनि जो नवाबशाह पुलिस पारां दहशतगर्दी जे केस में ज़ाहिर करण वारे अमल ख़िलाफ़ वारसनि ऐं दोस्तनि बेनज़ीराबाद प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे प्रेस कॉन्फ्रेंस कई। इन मौक़े ते वारसनि मीडिया अॾो दाहींदे चयो त 1.5 महीनो अॻु नवाबशाह भरिसां लांडी स्टाफ ते दुकान ते वेठल पोरियत माजिद कीरियो खे 2 प्राइवेट कारुनि में हथियारबंद ज़बरदस्ती अगवा करे विया आहिनि, जंहिंजी फरियाद तालके थाणे ते करणु वियासीं, पर पुलिस इनकार कयो, जंहिं खां पोइ मुसलसल असां एहतिजाज कया ऐं नवाबशाह जी अदालत में दरख़्वास्त ॾिनी, जंहिं ते अदालत पारां तालके थाणे ते छापो हयो, पर उते मौजूदु न हो। CIA इंचार्ज मुबीन परियार ऐं SHO खडर नवाबशाह जी A सेक्शन थाणे ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त माजिद कीरियो ऐं संदसि साथी ॼाम ॾियारी फाटक वटि ट्रेन खे अॾाइण लाइ दहशतगर्दी जे इरादे सां मौजूदु हुआ। पुलिस खे खुफ़िया इतला मिली ऐं बर वक़्तु कार्रवाई करे दहशतगर्दी जी कोशिश नाकाम बणाई। पुलिस पारां लॻियल समूरा इल्ज़ाम असां रद्द कयूं था ऐं इहो कूड़ो ड्रामो रचायल आहे। असां माजिद कीरियो जी इंसाफ़ी लाइ चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं DG रेंजर्स IG सिंध ऐं पुलिस समेत समूरनि सिक्योरिटी इदारनि खां घुर था कयूं त असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। नाज़रीन, टंडोलिया लॻ केसर सेनेडो स्टाफ ते सालार पब्लिक एलिमेंट्री स्कूल तरफ़ां 5 डिसंबर ते एलानियन सक़ाफ़ती ॾियारे जी आजियां कंदे तक़रीब कोठाई वई। तक़रीब में सालार पब्लिक एलिमेंट्री स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दनि ऐं उस्तादनि रंग बिरंगी कपिड़ा ऐं अजरक टोपियूं पाए वॾे अंग में शिरकत कई। इन मौक़े ते सुलेमान सिनेरो ऐं ॿियनि तक़रीब खे ख़िताब कंदे चयो त असांजी सक़ाफ़त 5000 साल पुराणी सक़ाफ़त आहे। असां सिंधियुनि जी सक़ाफ़त जहिड़ी पूरी दुनिया में सक़ाफ़त न मिलंदी। हिननि चयो त ख़ासि करे सिंध जी महिमान नवाज़ी पूरी दुनिया में मशहूरु आहे, पर हिन वक़्तु हालात अहिड़ा थी विया आहिनि जो असां ॾींहों ॾींहुं पंहिंजी सक़ाफ़त खां पोइ ते हटंदा पिया वञूं। तंहिं करे अहिड़ा ॾियारा मल्हाइण इंतिहाई ज़रूरी आहिनि जीअं असीं पंहिंजी सक़ाफ़त खे ज़िंदा रखी सघूं। हिननि चयो त सिंधी मीडिया तरफ़ां तइलीमी पिरायो सिंध सवारी जे सिरे हेठि 5 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हायो पियो वञे, जंहिंजी भरपूर आजियां कयूं था। वफ़ाक़ी हुकूमत महांगाई करे आवाम जो जीअण जंजाल करण समेत पेट्रोल, गैस, बिजली जी बंदी सबबि मुल्क जो ॾेवालो करे छॾियो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार अॻूणे घरू वज़ीर MPA मटियारी मखदूम रफ़ीक़ ज़मान रहिस हाकिम अली खटियाण जी वरसी ते खटियाण हाउस ते शिरकत करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। मखदूम रफ़ीक़ ज़मान वधीक ॿुधायो त वफ़ाक़ हुकूमत मुल्क जी बजट स्टॉक एक्सचेंज जीअं रोज़मर्रा जी ज़िंदगी में खाद खुराक समेत ॿियनि शयुनि जो इज़ाफ़ो करे रहियो आहे, जंहिं में मुल्क जो सॼो निज़ाम तबाह थी वियो आहे। अहिड़ो दौर पाकिस्तान जी आज़ाद थियण खां नई तब्दीली आणींदड़ हुकुमरान दौर जी हुकूमत पहिरियों दफ़ो ॾिठो आहे, जंहिं में मुल्क, अवाम ऐं इदारा तबाह थी विया आहिनि। नाज़रीन, खैरपुर नातन शाह मोरड़ो मीर भर जे सबक़ सिंधी निसाब मां गॾण सिंध जी तारीख़ सां हथ चरांद बराबरि आहे, जंहिं अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। वक़्त जे मागर मच्छनि जी साज़िश खे नाकाम बणायो वेंदो। ख़बर मूजिबि सिंध फिशरमैन वेलफेयर ऑर्गेनाइज़ेशन जे मरकज़ी सदर मुमताज़ मल्हा नेशनल प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मोरड़ो मीर भर सिंध जी तारीख़ जो वॾो किरदारु आहे, जंहिं मागर मच्छ खे शिकस्त ॾेई दहशत खे ललकारियो आहे। मोरड़ो मीर भर जहिड़े बहादुर ऐं तारीख़ी किरदार खे सिंधी निसाब मां ख़ारिज करणु सिंध जी तारीख़ सां हथ चरांद बराबरि आहे। वक़्त जे मागर मच्छ सिंध जी तहज़ीब ऐं कल्चर जे ख़ात्मे लाइ साज़िशूं करे रहिया आहिनि। सिंध जे शऊर पसंदनि सां गॾिजी इन्हनि नापाक साज़िशुनि जो ख़ात्मो आणींदासीं। हिन वधीक चयो त सिंध धरती जे अवल दौर ऐं कलाची खे अॾींदड़ मोरड़ो मीर भर जे भाइरनि जी क़बरुनि खे मसमार करण जी कोशिश कई पई वञे। मोरड़ो मीर भर सिंध जी तारीख़ जो वॾो किरदारु आहे। सिंध जा मुहाणा ऐं सिंध धरती वासी मोरड़ो
मीरबर जहिड़े बहादुर ऐं अॾे इंसान ते फ़ख्रु कनि था। सिंध जा लखे मुहाणा पंहिंजे बुनियादी हक़नि खां महरूम बणियल आहिनि। वाघधणी मुहाणनि जे बुनियादी हक़नि जी लताड़ करे रहिया आहिनि, जेका वॾी नाइंसाफ़ी पिणु आहे। नाज़रीन, ही हुयूं अॼु जूं अहम ख़बरूं। वधीक तफ़सीली ख़बरुनि लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.dailykalyan.com, असांजो फेसबुक ऐं यूट्यूब पेज डेली कल्याण।